ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। लाड़काने खां जावेद पीरज़ादी जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने शहर जे एम्पायर रोड वारे इलाइक़े जी रवासिन शादीशुदा हिक ॿार जी अमर नौजवान औरत शुमैला ज़ाल मुख़्तियार अली शेख सखर जे SIUT अस्पताल में इलाज दौरान फ़ौत थी वई, जंहिंजे वारसनि लाड़काने जे ख़ानगी मेडिकल सेंटर जे डॉक्टर ऐं अमले मथां इलाज में ग़फ़लत जो इल्ज़ाम लॻाईंदे सेंटर जे अहाते में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते पुरित मुख़्तियार अली शेख पंहिंजे सोहरे ज़मीर हुसैन शेख ऐं साले ज़फ़र अली शेख ऐं ॿियनि वारसनि सां गॾिजी दाहींदे चयो त घरवारी शुमैला मलेरिया जी बीमारी में मुब्तला थी, जंहिंखे असां रहमतपुर जे ख़ानगी मेडिकल सेंटर में डॉक्टर सिकंदर शेख खां मुआइनो करायो, जंहिंखे दाख़िल कराइण लाइ कराए सिर्फ़ु मलेरिया जी रिपोर्ट कराई। ॿियूं रिपोर्टूं न कराए घरवारीअ खे रत जी थैली चाढ़ी सिर्फ़ु दवाऊं ॾिनियूं, जंहिं करे 5 ॾींहनि बैदि घरवारीअ जी हालत ॻणिती जोगी थी वई, जंहिं ते डॉक्टर इलाज खां जवाबु ॾेई घरवारीअ खे कराची अस्पताल मुंतक़िल करण जो मशवरो ॾिनो। अहिड़े मामले खां पोइ मां पंहिंजी घरवारीअ खे चाणका अस्पताल दाख़िल करायो, जंहिंमें डॉक्टरनि टेस्टूं करे संदसि जा गुर्दा फेल थियण जी तस्दीक कई, जंहिं ते मां 10 ॾींहं अॻु छंछरु ॾींहुं पंहिंजे घरवारी खे सखर जी SIUT अस्पताल दाख़िल करायो।